अवांखे अपडेट कंदासीं। कराची में प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ 3 तलवार ते एहतजाज कयो पियो। एहतजाज में सियासी समाजी अगवाननि ऐं सिविल सोसाइटी शिरकत कई आहे। धरणे में लियाकत जलवाणी, सुहिणी पारस, एजाज सामटियो, महेश कुमार ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। अवांखे अपडेट कयो पिया। प्रिया कुमारी जी अमड़ कुछ देर में धरणे वारे हंधि पहुंचण वारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलबाणी खां। शहज़ाद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहे? टे तलवार प्रिया कुमारी सखर के इलाके में संगरार वाले इलाके में 6 साल अॻु जेको अगवा थी वई उनजी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ 3 तलवार वटि मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि तोड़े सिविल सोसाइटी पारां ऐं वकील अगवाननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। औरतुनि मर्दनि समेत एहतजाज कंदड़ में वॾी तादाद में 3 तलवार चौक ते धरणो हणी एहतजाज कंदड़ जेके उहे वेही रहिया आहिनि। संगरार शहर में अगवा थियल मासूम बारड़ी प्रिया कुमारी की आज़ादी लाइ बैनर खणी नारेबाज़ी कई पई वञे। हिन वक़्तु एहतजाज में एसपीपी अगवान एजाज सामटियो, सोनी पारस, महेश कुमार, यूनुस महर, लियाकत जलबाणी ऐं ॿिया अगवानी करे रहिया आहिनि। प्रिया कुमारी जी कुछ देर में धरणे में पहुचण वारी आहे। 3 तलवार वटि धरणो हिन वक़्तु भी जारी आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि तोड़े सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हू इज़हार यकजहती लाइ उते पहुची रहिया आहिनि। हिन वक़्तु वॾी तादाद मौजूद आहे। उते सुरतियाली आहे त 3 तलवार वारो चौक जेको आहे सो उहो तक़रीबन उहो कवर थी वियो आहे। सॼो माण्हुनि जे क्राउड सां उते एहतजाजी धरणो जारी आहे। जी, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।